बिनी संधी गालड़ी राधिकानी राज तह इश्क के साबात जय मोहब्बती मेरे। असांजे प्यारे दोस्त फयाज़ हुसैन जे सदके कही आया है। सभिनी सॼणनि खे असां दिलि जे गहराइनि सां भलीकार था चऊं। ऐं असांजे अॼु वधीक आउं घोट राजा खे ई अर्ज़ु कंदुसि त हू पंहिंजे प्यारे दोस्त खे सॾु कंदो जेको वही दलीअ खे पियो सॾींदो। अर्ज़ु कंदुसि फयाज़ हुसैन खे त हू पाण जी माइक संभाले। फयाज़ हुसैन गुल मुझे पुरानो साथी है जो कंपेयरिंग कंदा हूँ फंक्शन्स में और मुख्य भी लग मां असांजे दोस्त सुठी कलाकार जंहिंजे लफ़्ज़नि सां तारीफ़ कई मूंखे घटि में का ज़रूरत कोन्हे। वही तरीक़े छॾण लाइ पंहिंजे मिठड़े दोस्त ऐं सच पजाए मिठड़ो पिया था चॉकलेटी नसीब में से रेडियो पाकिस्तान हैदराबाद के सीनियर प्रोड्यूसर गोत्रम नसीर गुरगर। मुझे दोस्तों वही दलीअ खे सॾण खां अॻे अॼोके हिन घोट जे बारे में ॿ अखर मां सम्झां थो त मुंहिंजी दिलि जी ख़्वाहिश त मां फयाज़ जेको अॼु घोट थियो आहे कॾहिं सिंध जी सींध मेरी न थिए कॾहिं मोड़ तुंहिंजा न मुरझाए। मां पंहिंजे तरफ़ां पंहिंजे सभिनी दोस्तनि जे तरफ़ां जेके फयाज़ जा हिते आया आहिनि उहे सभु असां दिली वाधायूं पेश कयूं था। फयाज़ दोस्तनि जो तमामु लाडलो दोस्त आहे। अॼु खां 7-8 साल में इन ई ॻोठ में जंहिंजी ॼञ है ॼाणी गुड़ा ऐं अॼु असीं फयाज़ ॼञ बणिजी ॼाणी गुड़ा में गॾु थिया आहियूं त 7 साल अॻु मां प्रोफेसर गुड़े साहिब असांजो गुरू कलीज आहे हिकिड़ी खट ते चुपचाप वेठो हुयुसि जेको नंढो प्यारो मासूम ॿार आधी राति जो टिप ॾेई अची मुंहिंजे भरिसां वेही रहियो ऐं मूं चयो अॼु राति में लहे ख़बर पई त न फ़क़त जंहिंसां गॾु सुम्ही रहियो हो उहो बि पंहिंजे किरदार में उन राति असां ॿिन्ही खे छा गुज़रियो हिकिड़े शमशेर साहिब उन राति जो जेका रूंडा गए उहा मां नथो ॿुधायां। क्या तो नज़र जी ॻाल्हि ज़ुबान सां कजे त कीअं कजे इहा ई ॻाल्हि जहां सां कजे त कीअं कजे। फयाज़ ही ज़ुल्म आहे असां सां अव्हां जी महफ़िल में अव्हां जी ॻाल्हि अव्हां सां कजे त कीअं। वो दिल जी पुरशौक़ दिलासन ते हलिया आयासीं सूंह ॿारनि जे सलामनि ते हलिया आयासीं कंहिं शहनशाह जो फरमान असां ते न हलियो नींह वारनि जे नियापनि ते हलिया आयासीं। दोस्तों मां सम्झां थो त ॼानी बुढ़ा जा सभु थी दोस्त जेके अॼु ॼानी आहियूं असीं पंहिंजे फयाज़ जा फयाज़ जे सदके सिंध जे महान रागी घराणे जो हिकु रागी वही दली हिते फयाज़ जी शादी थियण आयो आहे ऐं वही दलीअ जे लाइ कहिड़ा लफ़्ज़ चइजनि। मौसीक़ीअ जे हिकिड़े महताब आफ़ताब घराणे सां हुनजो तालुक़ हुनजो वालिद उस्ताद गुलाम रसूल ख़ान ऐं हुनजो मामो उस्ताद मंज़ूर अली ख़ान जंहिं वटि हुन ज़िंदगीअ जो हिकिड़ो वॾो तवील अरसो शागिर्द जी हैसियत सां गुज़ारियो आहे ऐं हिन वक़्तु सिंध फ़ुरबंद आहे त हुन वटि मोहम्मद यूसुफ आबिदा परवीन ऐं वही दलीअ जहिड़ा फ़नकार आहिनि। सिंध में हिन वक़्तु हिन 3 फ़नकारनि खां वधीक ऐं वॾो फ़नकार को बि कोन्हे।
इन्हनि अमुल माणिकनि मां हिकिड़ो माणिक अॼु अवां वटि ईंदो ऐं मूंखे यकीन आहे त अवां न फ़क़ति ताड़ियूं वॼाए हिनजी ख़िदमत में हुनजो आदर भाव कंदो, पर मूंखे संदसि आमद खां अॻु में अव्हांखे सिर्फ़ु एतिरो चवणो आहे, बल्कि यादि ॾियारणो आहे त तनीर अब्बासी शायदि इन करे चयो हो, तुंहिंजी महफ़िल में अचण थो चाहियां, तुंहिंजो दीदार करण थो चाहियां, पाक ख़ाली करे आयुसि हिन लाइ, तोखां कुझु आऊं घुरण थो चाहियां। मां तमामु मोहबत सां अव्हां सभिनी जी फरमाइश ऐं ख़्वाहिश ते राति अव्हां जी ऐं वरी दिलीअ जी जेसिताईं हुनखे ॿुधंदा रहंदो, हीअ महफ़िल पंहिंजे रंग ते रंगल हूंदी। मां निहायत मोहबत सां ख़ुलूस सां हिन फनकार ऐं महफ़िल खे मचाइण जे लाइ वरी दलीअ खे दावत ॾियां थो त हू अचे ऐं महफ़िल गरमाए।
Nigeria.
किनारे 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 किनारे